अॼुकल्ह छा आहे त मां राउंड ॾेई जॾहिं डेली ईंदो आहे राउंड हॉस्पिटल जो, पोइ ईंदो आहे कॉलेज, ओॾो हॉस्पिटल जो राउंड ॾेई मूंसां PS गॾु हो ऐं ॿियो हिकिड़ो वीचारो सिक्योरिटी गार्ड गॾु हो, पुलिस वारो। उहो अचूं पिया त असांजो हिते जेका कॉलेज वारी जेका आयसीं सिक्योरिटी आहे, हितां 500-200 माण्हू हुजूम सां अचे मुंहिंजे चयो त असांजे माण्हू जो कोर्ट में बि केस कयो, उते माण्हू अचे उते बि कयो, वरी हिते बि अचे माण्हू कयो। सो उहो पोइ मां मुंहिंजो कहिड़ो वास्तो, कोर्ट जो मसइलो आहे, वकील आहिनि, तव्हां ॼाणो, मुंहिंजो कहिड़ो वास्तो हुन में। पोइ गारियूं गंद ऐं नारा, ऐं तंहिंखां पोइ मां भॼी निकितुसि उन खां। 200 माण्हू आहे ऐं पोइ मां पंहिंजो गेट बंदि कराए मां अंदरि हली वियुसि, पर वरी ज़्यादती कई असां सां ऐं असांजे PS खे ॿाहिरि धिके खणी विया, पुलिस वारे खे बसि पहिरीं धिके खणी विया, हुन सां सिक्योरिटी गार्ड खे बि ऐं उहो उनखे। सो ज़ाहिर आहे इहा वरी ज़्यादती आहे ऐं मां असांजी गवर्नमेंट असांजी पुलिस जेका आहे हिते इन्वेस्टिगेशन करे, न त हमेशह जो ईअं कंदा रहंदा, पोइ अदारो हलंदो कोन में ऐं अदारो सां डिस्टर्ब थींदो रहंदो। हेॾो इंटरनेशनल अदारो आहे, इहे त पोइ अचे हुजूम करे को माण्हू अचे थो त इहो पुलिस खे एक्शन खणणु घुरिजे। ऐं मां पुलिस खे चयो आहे, सभिनी खे चयो आहे, SP साहब ॻाल्हायो आहे, DIG खे बि चयो आहे, सभिनी खे मां ॻाल्हायो आहे। हा ॾिसो हाणे जेको थियनि उनखे जेसिताईं एक्शन न खणंदा, न त हमेशह इहे वरी हिरी पवंदा, इहे अदारो बि बंदि पैक कराइनि था, हुजूम करे वठी था माण्हू, असांजे भरिसां वेठा आहिनि हिते, मुंहिंजो ॻोठु आहे हिते, त पोइ इहा वॾी ज़्यादती थींदी असां सां।